तकरीबन ये थोड़ा सा अगर में हुयो हाणे ई परियां जो तो माने हिन जो मिठो एतिरो ई हूंदो जी हाणे ही फुटिया हुआ हेठां न हाणे फुटंदो त न जॾहिं वरी मुंद ईंदी आहे नई अच्छा हाणे हे फुटिया हुआ हिनखे असांखे कटणो आहे माना ई पहिरियों सॼा सुकल पन लाहे बसि इहे त हूअं बि छड़ियूं जेको आहे त असां कटे पोलाए सघूं था पर ही सोनो जी लॻे हाँ साफ़ सुथरो लगे साफ़ सुथरो लॻे सही सभिन या कात खणी आ कात अस्सलाम वालेकुम ही मां शेयर करे रही आहियां तव्हां सां इन खां पहिरियों मां वीडियो हिकिड़ी भरी जंहिंमें मां ही कमंद ॾेखारियूं ये गन्ना मैंने आपको दिखाया था अब ये गन्ना जो है ये पक चुका है अच्छी तरह से बड़ा हो चुका है अब इसको काट रहे हैं तो ही कमंद जेको आहे कटिजे पियो हाणे ऐं ॾाढो हेल्दी ऐं माशाल्लाह ज़बरदस्त आहे हाणे ज़ाइक़ो कीअं अथसि उहो त असां तव्हांखे खाइण खां पोइ ॿुधाए सघंदासीं यकीन कयो त पंहिंजे घर में अहिड़ियूं शयूं पोखण ऐं वरी जॾहिं उहे वॾियूं थियनि पोख उहा पची वञे उन्हनि खे लुणिजे ऐं खाइजे त उन जहिड़ो को मज़ो आहे ई कोन अपने हाथ से जो चीज़ें आप उगाते हैं अपने घर में और उसको जब बढ़ता हुआ देखते हैं और बाद में जब खाते हैं तो क्या बात है सो भला इनखे छा ईअं चक सां पटे खाइबो या इन जूं ॻंढेरियूं ठहंदियूं न चक सां पटे अञा वधीक अदा असांजे ॾंदनि में एतिरी ताक़त ई कोन्हे नरम आहे ॾंडेरी बि ठाहे ॾींदा असांखे ॻंढेरियूं ठाहे ॾिजो त पोइ खाईंदासीं एॾो सारो कात आहे यहाँ पे तो गांव में ये रिवाज है कि हमेशा जो है अपने दांतों से काट काट के इसको खाया जाता है और दांतों से ही छीला जाता है लेकिन ये कि बावजूद ये कि हम गांव के लोग हैं ख़ास तौर पे मैं लेकिन मैं ऐसा नहीं कर सकती हूँ मुझे अपने दांत बहुत प्यारे सो इन जूं ॻंढेरियूं कटिजियूं पूरियूं ठहंदियूं इन जूं नंढियूं नंढियूं पोइ उन जूं ॻंढेरियूं ठहंदियूं पोइ जेको आहे असां इहो खाईंदासीं ऐं हीउ जेको आहे 3 दफ़ा फ़सुलु ॾींदो आहे हितां ही कटिजी रहियो आहे हितां ॾिसी सघो था हिन जो थोरो जेको हिसो छॾियो थो वञे इन में ही कमंद वरी फुटंदो ये जितना ये ज़मीन में छोड़ रहे हैं ये दोबारा उगेगा अभी ये कुछ पतली शाखें जो हैं ये उग आई हैं तो इनको नहीं काटेंगे अभी जो अच्छी तरह पक चुके हैं बड़े हो चुके हैं उसको काट रहे हैं तो 3 दफ़ा ये फसल देता है काटने के बाद अभी 1 दफ़ा कट रहा है तो ये दोबारा बड़ा होगा मेरा तो दिल चाह रहा है कि यहाँ पे जो है जगह खाली इस दीवार के उस तरफ यहाँ पे छोटा सा मैं एक घर बनवा के मुस्तकिल यहाँ आके रहना शुरू हो जाऊँ इतना मज़ा आ रहा है मुझे यहाँ पे तो ज़बरदस्त मूंखे पंहिंजे ॻोठ सां उहो ई मोहबत आहे हिन मिटीअ सां मोहबत आहे पर दिलि थी चए त मां बि अचे हिते घर ठाराए रही पवां हीअ हाणे 3 बीठियूं आहिनि टे बीठियूं आहिनि हिन मां वरी ॿी बि निकिरंदियूं हिनखे गुॾ कंदासीं अच्छा हीअ सफ़ाई कंदासीं वरी भाण वग़ैरह ॾींदा आहियो भाण इहो जेको आहे त कारो भाण अच्छा सही वो छा मतलब केमिकल वारो कोई भाण आहे अंग्रेजी भाण डीएपी चवंदा आहिनि अच्छा डीएपी सही है डीएपी ॾेई हिन गुॾ करे भाण में पाणी ॾिबो वरी हीअ जेको आहे साल खां पोइ वरी तयारु थी वेंदो अच्छा माशाल्लाह अच्छा तव्हां ही लास्ट नवंबर में पोखियो हो जी बिल्कुलु ऐं हाणे नवंबर में हिन पूरो जेको मुकमिल थी वियो आहे मां तव्हांखे ही कटियल ॾेखारियां हिन पासे ऐं एक्साइटमेंट में कुझु जेके हिन जूं छड़ियूं खणी विया आहिनि ऐं कुझु हिन पासे पयूं आहिनि सो जीअं त मूं तव्हांखे चयो त मां कुझु ॿिया मंज़र बि हिते कैप्चर कंदमि त ईअं सम्झो हीअ उन सिलसिले जी कड़ी आहे अल्हम्दुलिल्लाह सो उम्मीद आहे त तव्हांखे इहा वीडियो वणी हूंदी ज़रूरु वणी हुजेव त शेयर कयो कमेंट कयो लाइक कयो चैनल सब्सक्राइब कयो सो पंहिंजी धरतीअ सां मोहबत कयो पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलूं था तेसिताईं इजाज़त ॾियो